नौजवान आलिम दीन हजरत मौलाना मुफ्ती जमील अहमद जतोई साहब जन खिताब करण फरमाइंदा। ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिर व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तरकनू इलल लज़ीना ज़लमू फ़तमस्सकुमुन नार। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़्ज़ुल्मु ज़ुल्मातुन यौमल क़ियामह। सदक़ल्लाहु सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन कुल्लमा ज़करहु ज़ाकिरून व कुल्लमा गफ़ल अन ज़िक्रिहिल गाफ़िलून। अल्लाह तबारक व तआला जे कुरान मजीद मां हिक आयत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अहादीस मां हिक हदीस तवां जे आॾो तिलावत कई आहे। अल्लाह ताला का दुआ है त अल्लाह ताला इन जो सही सही मफ़हूम समझण जी तौफीक अदा फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हक़ समझण ऐं हक़ समझण जी तौफीक अदा फरमाए। अॼु ही कॉन्फ्रेंस पैगाम जमियत उलमा इस्लाम जे उन्वान सां मुनाक़द कई वई आहे। जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान जे अंदर हकीकी आलमन जी जमात जंहिंजो मकसद ऐं गर्ज इहो आहे त हिन धरती ते अल्लाह ताला जो निज़ाम नाफिज थे। उन जे लाइ जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते मेहनत थी रही आहे। इन मेहनत जी आगाई सां अॼु जो ही प्रोग्राम रखियो वियो आहे त अवामुन नास से साम्हूं इहा दावत रखी वञे त असां दीन इस्लाम जे नाफ़िज़ लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। अचो तव्हां अची करे इन्हनि हक़ वारनि आलमन जो साथ ॾियो। ही पाकिस्तान जेको कलमे जे नाले ते ठहियो ऐं इन जो बुनियाद इहो ही हो त पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान जो मकसद ऐं मतलब इहो ला इलाहा इल्लल्लाह। तव्हां असां जेको कलमो पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, त गोया पाकिस्तान जो मकसद इहो हुयो त ही मुल्क ठहे
ऐं इन मुल्क जे अंदर जेके माण्हू रहन उहे हिन ला इलाहा इल्लल्लाह जे मातहत पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिन। ज़रा इन मक़सद खे वाज़े करण जे लाइ हिन बरे सगीर जी तारीख़ ते तव्हां असां नज़र कयूं। ही बरे सगीर पाकिस्तान, हिंदुस्तान ऐं बांग्लादेश इन टिनी मुल्कनि खे मिलाए करे बरे सगीर चयो वेंदो आहे। इन बरे सगीर ते अंग्रेजी हुकूमत खां पहिरियों मुगल जी हुकूमत हुई ऐं उहा हुकूमत ख़ालिस इस्लामी हुकूमत हुई। इहा ॻाल्हि चवण जो मक़सद इहो आहे त अॼु ही उलमाए किराम तव्हां असांजे साम्हूं जेका मेहनत करे रहिया आहिनि, इन मेहनत जो मक़सद छा आहे, इहा मेहनत छो करे रहिया आहिनि। अक्सर माण्हुनि जो नज़रियो ऐं ज़हन ऐं ख़्याल इहो आहे त भाई मौलवियुनि जो कमु आहे त उहे मस्जिद में वेही करे अल्लाह अल्लाह कनि ऐं अल्लाह जी इबादत कनि। इन नेक सालिन बुज़ुर्गनि बाननि जो कहिड़ो कमु आहे जो उहे सियासत में अचनि था, उहे रोडनि ते अचनि था, हर माण्हू जे आॾो मेहनत ऐं समाजत कनि था। इन जो मक़सद छा आहे, छाजे करे कनि था? इन जे लाइ मां तव्हांखे कुझु बरे सगीर जी जेका तारीख़ आहे उन ते तव्हां असां नज़र कयूं त ही पाकिस्तान छो ठहियो, छाजे करे ठहियो, कंहिं ठाहियो, कंहिं पाकिस्तान जे लाइ कुर्बानी ॾिनी। आया उहा कुर्बानी ऐं उहो मिशन, उहो मक़सद जंहिं मक़सद जे पाकिस्तान ठाहियो वियो, उहो मक़सद पाकिस्तान जो अॼु हासिल थियो या न थियो? त मां अर्ज़ करे रहियो हुउमि त मुगलिया हुकूमत जॾहिं उन जो आख़िरी सल्तनत जो बादशाह शाह अहमद उन जी जॾहिं इख्तितामी हुकूमत हुई सन 1601 ईस्वी में, बिल्कुल उन जे इख्तिताम में अंग्रेज हिन हिंदुस्तान में दाखिल थियो ऐं उन इहा दावा कई अचण सां त मुंहिंजो हिते अचण जो मक़सद फ़क़त तिजारत आहे। मां इन जे करे आयो आहियां हिते त हितां जूं जेके शयूं आहिनि उहे मां पंहिंजे बर्तानिया जे मार्केट में उते इहे पेश कयां त जीअं हिंदुस्तान जा जेके माण्हू आहिनि उहे मालामाल थियनि, उन जी तिजारत सुठी थिए, हितां जे माण्हुनि जी हालत उहा तब्दील थिए। जॾहिं अंग्रेज इहा ॻाल्हि उन मुगलिया बादशाह जे साम्हूं रखी त उन अंग्रेज खे ऐं अंग्रेज जे उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा प्लाट आलात कया ऐं उन्हनि खे इलाइक़ा तक़सीम करे ॾिना। पर उन खां बाद इन अंग्रेज मुसलमाननि सां दोखो कयो ऐं आस्ते आस्ते मुसलमाननि जे इलाइक़नि ते कब्ज़ो कयो। हिक सदी खां बाद 1701 ताईं पूरे हिंदुस्तान ते अंग्रेज जो कब्ज़ो थी वियो ऐं 1701 जी इख्तिताम में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमहुल्लाह ताला जी पैदाइश थी। वो शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमहुल्लाह ताला हिंदुस्तान की तारीख में कोई भी जेकरे मसलक आहे, चाहे मसलक देवबंदी हुंजे, चाहे मसलक अहले हदीस हुंजे, बरेलवियत हुंजे, इन खां अलावा कोई भी मसलक आहे हिंदुस्तान जे अंदर त जेकरे वो पंहिंजी हदीस जी सनद पेश कंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं त उन में वास्तो शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी जो हूंदो। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी वो शख्स हुयो जंहिं हिंदुस्तान में सब खां पहिरियों दरसे हदीस शुरू कयो ऐं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी इहो हदीस जो इल्म मदीना तो मुनव्वर जे अंदर शेख अबू ताहिर मदनी का हासिल कियो। शेख अबू ताहिर मदनी का इल्म हासिल करण खां बाद में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी जड़े हिंदुस्तान जे अंदर आयो
उन वक्त हिंदुस्तान में अंग्रेज जी हुकूमत हुई ऐं पूरे हिंदुस्तान ते अंग्रेज जो हुकुम ऐं आर्डर हलंदो हुयो। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला इस्लाम जी तालीमात ऐं इस्लाम जी माशी निज़ाम, इस्लाम जी सियासत उनखे पेश कयो ऐं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला हुज्जतुल बालिग़ा जे नाले सां किताब लिखियो। हुज्जतुल्लाह बालिग़ा शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी जो उहो किताब आहे जो इन किताब के अंग्रेज नकुल करे इश्तिराकी जेको निजाम है वो कायम क्यों। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी या मेहनत कई तो मुसलमानन के अंदर सही माना में दीने इस्लाम की तालीम हुआ अचे, मुसलमान इस्लाम का वाकिफ थियन। उन वक्त में हिंदुस्तान के अंदर मुसलमान सिखन जी रसूमात में मुब्तला होया। मुसलमानन के अंदर हिंदुन जो तौर ऐं तरीक़ो हुयो। मुसलमानन के अंदर इस्लाम का दूरी हुई। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला सब खां पहिरियों वो शख्स है जै कुरान मजीद जो फारसी में तर्जुमो कयो। अरबी खां फारसी जे तरफ जेको तर्जुमो मुंतकिल कयो वो शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी हुयो। ऐं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला के अल्लाह ताला 4 पुट अता कया। शाह अब्दुल अजीज, शाह अब्दुल काजिद, शाह अब्दुल कादिर, शाह रफीउद्दीन ऐं शाह अब्दुल गनी। जेकॾहिं तव्हां मुतवज्जो थींदो, गौर कंदो त मुंहिंजी तव्हांखे ॻाल्हि समझ में अची वेंदी, वरना रिवायती खतीब उन्हनि जा तव्हां बयान ॿुधा हूंदा। मां अर्ज करे रहियो त शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला कुरान मजीद जो सब खां पहिरियों जंहिं ॿी ज़बान में तर्जुमो मुंतकिल कयो वो शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी हुयो जंहिं कुरान मजीद का अरबी का फारसी के अंदर तर्जुमो मुंतकिल कयो। चूंकि उन वक्त में मुगलिया हुकूमत में जेका सरकारी ज़बान हुई वह फारसी हुई। आम रिवाज हिंदुस्तान के अंदर फारसी ज़बान जो हुयो, इन जे करे शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी अरबी ज़बान का फारसी के अंदर कुरान मजीद जो तर्जुमो कयो त जीअं ही मुसलमान जेके अरबी का नावाकुफ आइन, फारसी ज़बान आम रिवाज है, ये कुरान मजीद जो मफहूम समझन त कुरान मजीद जो अचण जो मकसद छा है। इन खां बाद में शाह अब्दुल कादिर रहमहुल्लाह ताला ऐं शाह रफीउद्दीन उन्हनि कुरान मजीद जो तफसीर फारसी में लिखियो ऐं उन्हनि इहा मेहनत कई त मुसलमानन के दीन इस्लाम से सही माना में वाबस्ती थे। जॾहिं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला यह कोशिश कई सन 1762 हिजरी ईस्वी में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला जी वफात थी। ऐं उन खां बाद उन्हनि जा फर्जंद अजमन शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला वे उन्हनि जी मस्जिद अची वेठा ऐं सब खां पहिरियों शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला अंग्रेज के खिलाफ जिहाद की फतवा दिनी त अंग्रेज से जिहाद करो मुसलमानन हिंदुस्तान के मुसलमानन के लिए वाजिब है, जरूरी है। जॾहिं शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी यह फतवा दिनी तो उन खां बाद में सैयद अहमद शहीद रहमहुल्लाह ताला ऐं उन जा मुरीद शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला उहे उथिया ऐं उन्हनि अंग्रेज के खिलाफ जंग जो ऐलान कियो। शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला शाह अब्दुल अजीज जो सगो पोटो हो जै सब खां पहिरियों अंग्रेज के खिलाफ ऐलान कियो ऐं इहे ही शाह इस्माइल ऐं
सैयद अहमद शहीद रहमहुल्लाह ताला ये उहे इंसान हा जंहिं बालाकोट जी सरजमीन ते अंग्रेज सां ऐं अंग्रेज जे मातहत सिखन सां ऐलान जंग कयो हो। त सब खां पहिरियों शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी जंहिं हिंदुस्तान जे सरजमीन ते हदीस जो दर्स फैलायो, कुरान मजीद जी तालीमात फैलाई, उन जो मकसद इहो हुयो त मुसलमान अंग्रेज जे मुकाबले में अचन ऐं अंग्रेज का ही इलाइको इहो आजाद करन। उन खां बाद में शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी जंहिं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी जी उन जी तालीमात के अॻिते वधायो, उन सब खां पहिरियों अंग्रेज जे खिलाफ इहा फतवा ॾिनी त अंग्रेज सां मुकाबलो करन, उन सां जिहाद करन हिंदुस्तान जे मुसलमानन जे मथां वाजिब आहे। ऐं इन फतवा जे तहत सैयद अहमद शहीद ऐं शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला आया ऐं उन्हनि पंजाब जे इलाइके में उन वक्त सिखन जी हुकूमत हुई। राजा रणजीत सिंह वो सिखन जो अगवान हुयो जंहिं पंजाब जे मुसलमानन ते जुल्म कयो, एतरे कदर जुल्म कयो जो पंजाब जी जेका बादशाही मस्जिद है इन मस्जिद जे अंदर उन घोड़ा बदा ऐं मुसलमानन जी इबादत गाह जी एतरी बेहुरमती थी जरे इहा खबर शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला के पुगी। उन पंहिंजो काफिले सां गॾु बालाकोट अची करे सब खां पहिरियों पेशावर जे इलाइके में उन्हनि अची करे सिखन सां मुकाबलो कयो ऐं सिखन खां पेशावर जो इलाइको कब्ज़े कयो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि इन जे करे अर्ज़ कयां थो त अॼु चूंकि कुछ माण्हुनि जो नज़रियो ऐं ज़हन इहो आहे त भाई उलमाए किराम इहे सियासत में छो था अचनि, इन जो हुकूमत में अचण जो मक़सद छा आहे, इहे मस्जिद में वेठा हुजनि इबादत कनि, इन जे करे मां इहा ॻाल्हि तव्हांजे आड़ो रखां थो त शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी जेको शाह वलीउल्लाह रहमहुल्लाह ताला जो वॾो फर्जंद हुयो, उन अंग्रेज जे खिलाफ सब खां पहिरियों इहा फतवा ॾिनी ऐं फ़क़त फतवा न ॾिनी बल्कि पंहिंजे मुरीदन पंहिंजे तालुकात सैयद अहमद शहीद रहमहुल्लाह ताला के ऐं पंहिंजे बाटे सैयद इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला के मैदान में उन जे मुकाबले में उन उतारियो ऐं इन जी सूरत में पंजाब ऐं इन खां बाद में खैबर पख्तूनख्वा जे इलाइके में जंग लगी ऐं मुसलमानन के फतह थी, पर उहा फतह शिकस्त में तब्दील थी वई। शिकस्त में छो तब्दील थी वई त अंग्रेज सां सैयद अहमद शहीद ऐं शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला जो कुछ मुसलमानन गद्दारी कई ऐं गद्दारी करे अंग्रेज का प्लाट वठी करे, अंग्रेज का नौकरी वठी करे, अंग्रेज का इनाम वठी करे शाह इस्माइल शहीद ऐं सैयद अहमद शहीद के कत्ल करायो। अज भी बालाकोट जो इलाइको तव्हां उते वञी करे ॾिठो जंहिं पहाड़ जे मथां सैयद इस्माइल शहीद रहमहुल्लाह ताला ऐं अहमद शहीद रहमहुल्लाह ताला जंग कई, अज उहो मैदान तव्हांखे गवाही ॾींदो। इन खां बाद में मुसलसल हिन हिंदुस्तान ते 2100 साल या 200 साल अंग्रेज हुकूमत कई ऐं इन्हनि जे मातहत उन वक्त जेके आलिम हुया इन्हनि इहा ही शुरू खां वठी करे इहा ही कोशिश कई त अंग्रेज का हिन मुल्क मां कढूं असां कहिड़ी तरह। जेकॾहिं तव्हांखे तारीख़ जो मुतालो हूंदो, तारीख़ सां कुछ वाबस्ता हूंदी त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे समझ में ईंदी। इन खां बाद में चाहे तारीख़ रेशमी रुमाल हुजे, तारीख़ मवालात हुजे, निज़ाम मुस्तफ़ा हुजे, त खिलाफत राशिदा हुजे, मुसलमानन जेके जंगियूं लहियूं ये सब इन मकसद जे करे हुयूं त असां हिन मुल्क मां अंग्रेज के कढूं। ऐं जॾहिं
इहो निज़ाम छोर वटि इहो ज़ोर वठी वियो, नतीजो इहो निकितो त अंग्रेज मजबूर थी वियो जो अंग्रेज हिन मुल्क मां हलियो वियो ऐं हिंदुस्तान ॿिनि हिस्सनि में तक़सीम थी वियो। हिक हिस्से ते पाकिस्तान जो नालो रखियो वियो ऐं ॿिए हिस्से ते भारत जो नालो रखियो वियो। ऐं हिन पाकिस्तान जे आज़ाद कराइण में सभ खां वॾे में वॾो हथ जे करे आहे त उहो इल्माए किराम जो आहे। शुरू खां वठी करे शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी ऐं पाकिस्तान ठहण ताईं, जेकॾहिं पाकिस्तान ठहियो, ठहण खां बाद में कराची जे अंदर पाकिस्तान जो पहिरियों परचम में कुशाई जेकॾहिं थी आहे त उहो दारुल देवबंद जो शेखुल हदीस अल्लामा शबीर अहमद हुस्मानी रहमहुल्लाह ताला रहमतन वासियन उन्हनि कराची जे अंदर पाकिस्तान जो सभ खां पहिरियों परचम कुशादो कयो ऐं बांग्लादेश में ढाका जे हिस्से में मौलाना जफर अहमद हुस्मानी रहमहुल्लाह ताला उन्हनि पाकिस्तान जे परचम जी कुशाई कई त पाकिस्तान जॾहिं आज़ाद थियो उन वक्त भी सभ खां पहिरियों जंहिं कुर्बानी ॾिनी, आलमन ॾिनी, शुरू खां जंग आज़ादी जी जंहिं कुर्बानी ॾिनी, आलमन ॾिनी, अॼु भी सही माना में हिन पाकिस्तान के निज़ाम में वो इस्लामी निफाज कानून नाफिज कराइण जे लाइ जेके जिदोजहद करे रहिया आहिनि उहे उलमाए किराम करे रहिया आहिनि। जेके माण्हू पंहिंजो पाण खे देवबंदी सॾाइनि था ऐं चवनि था त असां सां देवबंद जो वास्तो आहे, ज़रा उन्हनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त दारुल देवबंद जे मदरसे जो बुनियाद उन्हनि तव्हां नज़र कयो त दारुल देवबंद जो बुनियाद छो रखियो वियो। दारुल देवबंद जे मदरसे जा 3 मकासिद हुया। सभ खां पहिरियों मकसद इहो हुयो त बालाकोट जे अंदर शाह इस्माइल शहीद ऐं सैयद अहमद शहीद रहमहुल्लाह ताला के जे मुसलमाननि गद्दारी करे उन्हनि के शिकस्त खाराई, सभ खां पहिरियों असां इन जो पलांद वठंदासीं। ॿिए नंबर ते दारुल देवबंद जे मदरसे जो मकसद इहो हुयो त मुसलमाननि जे अंदर कुरानी तालीमात ऐं हदीस जी तालीमात इहा मुसलमाननि में आम कई वञे। 3 नंबर में दारुल देवबंद जे मदरसे जो मकसद इहो हुयो त मुसलमाननि जे अंदर जेके ॿियनि क़ौमनि जो रसूमात आहिनि, मुसलमाननि जे अंदर ॿियनि क़ौमनि जा जेके अक़ाइदा आहिनि, मुसलमाननि जे अंदर ॿियनि क़ौमनि जा जेके तरीक़ा आहिनि उहे ख़त्म कया वञनि। इहे दारुल देवबंद जा 3 मकसद हुया। इन जे करे देवबंद जो मदरसो उन जी बुनियाद रखी वही। मुंहिंजा दोस्तो, अॼु पूरी दुनिया जे अंदर इहे देवबंद जूं शाखा मौजूद आहिनि। इहे टिनि इन्हनि मक़सद जे मातहत अॼु मेहनत थी रही आहे ऐं उहा मेहनत सही माना में हिन पाकिस्तान जे अंदर जमीयत उलमा इस्लाम करे रही आहे त जीअं नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर। मुझा दोस्तों, ये आलिम तवाएं असांजे साम्हूं इहा दावत रखनि था त जीअं हिंदुस्तान में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी ऐं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी जे 4 पुटनि शाह अब्दुल अजीज, शाह अब्दुल कादिर, शाह रफीउद्दीन, शाह अब्दुल गनी जी इहा मेहनत हुई त हिन मुल्क मां अंग्रेज जे इत्तिबा कंदड़ खे कढियूं। अॼु ही उलमाए किराम तव्हां जे आॾो इहा मेहनत इहा अर्ज़ रखी रहिया आहिनि त असां जो अची करे साथ जो जीअं असां हिन मुल्क मां अंग्रेज ऐं अंग्रेज जे तरीक़नि खे, अंग्रेज जी तालीमात के हिन मुल्क मां कढियूं ऐं इन मुल्क में सही माना में दीन इस्लाम नाफिज थे। इन जे करे ही अॼु कॉन्फ्रेंस रखी वई आहे। जमीयत उलमा इस्लाम जी दावत तव्हां जे आॾो इहा आहे त तव्हां अची करे हक़ जे आलमन जो साथ ॾियो। मुझा दोस्तों, ही मुहर्रमुल हराम जो महीनो इख्तिताम ते आहे। इस्लामी
साल जी आगाज मुहर्रम हराम जे महीने खां ऐं इस्लामी महीने साल जो इख्तिताम ज़िलहज जे महीने था। मुहर्रम हराम जी इब्तिदा में सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत, 10 मुहर्रम हराम ते सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जे साथियुनि जी शहादत। इन खां बाद में साल जे मुख्तलिफ ॾींहंनि में, साल जे मुख्तलिफ महीननि में शहादतियूं आहिनि। ऐं जॾहिं इख्तिताम थिए थो महीने जो ज़ुल्हज जो महीनो, इस्लामी साल जो इख्तिताम जो महीनो आहे, त इन ज़ुल्हज जे महीने में इस्माइल ज़बीउल्लाह जी कुर्बानी, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत, इस्लामी महीने जी शुरुआत तव्हां असांखे ॿुधाए रहियो आहे त मुसलमानो तव्हांखे कुर्बानी ॾियणी आहे। इस्लामी साल जो इख्तिताम वारो महीनो तव्हां असांखे ॿुधाए रहियो आहे त तव्हां असांखे कुर्बानी ॾियणी आहे। सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तव्हां असां अॼु नालो त वठूं था, तव्हां असां इहो कोन करे मालूम कयो आहे त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्को ऐं मदीने जी पाक सरजमीन छॾे करे करबला जे मैदान में छो वियो, छाजे करे वियो हो, उन कुर्बानी छाजे करे ॾिनी? का प्लाट ते जंग हुई, कंहिं मालो दौलत ते जंग हुई? जंग इन ते हुई त हिक तरफ़ यजीद ऐं इब्ने ज़ियाद हुयो। मां तव्हां खां पुछां थो त यजीद केरु हुयो? तव्हां ॿुधाईंदो कोई त यजीद केरु हुयो? यजीद मुसलमान हुयो, इब्ने ज़ियाद भी मुसलमान हुयो, पर इन जे बावजूद सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्को ऐं मदीनो छॾे करे करबला ॾे वञनि था। इन जो मक़सद छा हुयो? हालांकि यजीद मुसलमान आहे, उन जा ॿिया जेके गवर्नर आहिनि उहे भी मुसलमान आहिनि, मुसलमाननि जी हुकूमत आहे, मुल्क मुसलमान जो है, पर उन जे बावजूद सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान ते इन जे करे वञनि था त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़सद इहो हुयो त यजीद तोखां वध सहाबी मुत्तकी परहेज़गार उहे मौजूद आहिनि, उन्हनि खे हक़ आहे जो उहे मुसलमाननि जे मथां हुकूमत कनि। ए यजीद तोखां वधीक मुत्तकी परहेज़गार मौजूद आहिनि, तोखे खिलाफत जो कोई हक़ न आहे, तोखे मुसलमाननि जे मथां हुकूमत करण जो कोई हक़ न आहे। इन जे करे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के ऐं मदीने खां करबला जे सरजमीन ते आयो। अॼु तव्हां असां वाक़ियो करबला त बयान कयूं था, मुसलमाननि जे आॾो गमगीन ज़दा वाक़िया त बयान कयूं था, पर इहो मक़सद करे न रखियो त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पाक सरजमीन पंहिंजे नाने जे रोज़े के छॾे बैतुल्लाह जहिड़ी पाक सरजमीन के छॾे करे करबला ॾे वञे थो। वञण जो मक़सद इहो आहे त मां वञी करे मुसलमाननि खे सही माना में जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो जेको निज़ाम आहे, इहो निज़ाम सही माना में मुसलमाननि जे मथां नाफ़िज़ कयो वञे। किथे इन निज़ाम खे, किथे इन निदाम खे ग़लत न चयो वञे। इन जे करे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जहिड़ी मदीने जहिड़ी पाक सरजमीन के छॾे करे करबला जे अचे थो मैदान में। मुंहिंजा दोस्तो, अॼु हिन मुल्क पाकिस्तान में इस्लामी हुकूमत आहे, मुसलमान त आहिनि, लेकिन जीअं करबला जे मैदान ते सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो हुकुम कयो हुयो त मुसलमाननि जे मथां उहो हुकूमत करे जेको सही माना में शरीयत जो पाबंद हुजे। अहिड़ी तरह अॼु पाकिस्तान जे अंदर ही उलमाए किराम मेहनत करे रहिया आहिनि त पाकिस्तान जी सरजमीन ते मुसलमान रहंदड़ आहिनि। इन मुसलमाननि जे मथां हुकूमत भी उहो करे जेको सुन्नत जी मुत्तबी हुजे,
जेको शरीयत जो पाबंद हुजे ऐं शरीयत जा पाबंद सब खां वध में वध आहिनि त उहे आलिम आहिनि। सब खां वध में वध जेकर इल्म आहे त उहो आलिमनि में आहे ऐं आलिमनि जी जमात हीअ जमियत उलमा इस्लाम आहे। वंदा जीअं सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल्लाह जड़ी पाक सरजमीन जहीं ते जेकर कोई हिक रकात पढ़े त लख रकातन जो सवाब, ओड़ी पाक जमीन के छड़े करे इराक दे वञनि था, करबला दे वञनि था। ही आलम भी मस्जिदन के छड़े, हुजरन के छड़े, हदीस जे इन्हनि तालीमात के छड़े अज मैदान में निकतल आहिनि। त मुसलमानों तवां असांजो साथ दियो, मुसलमानों तवां असांजो साथ दियो। हिन निज़ाम मुस्तफा के सही माना में नाफिज करण जे लाइ तवां असांजो साथ दियो। जियां सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुकाबले में इब्ने ज़याद ऐं उन जी फौज ही जंहिं यजीद का वज़ारतूं वठी करे, जंहिं यजीद ऐं उन्हनि का तोहफा ताइफ वठी करे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जे रुफ़का के शहीद कयो हुयो। मुंहिंजा दोस्तों, एड़ी तरह अज तवां असां जे अंदर भी एड़ा मानू मौजूद आहिनि जेके ज़ालिमन का वज़ारतूं वठी करे, ज़ालिमन का नौकरियूं वठी करे, ज़ालिमन का रोड ऐं रस्ता वठी करे हिन कुरान मजीद की तालीमात के ठुकराइनि था, हिन कुरान मजीद जे निफाज के इनके ठुकराइनि था। पर मुंहिंजा दोस्तों, तारीख गवाह है, अगरचे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के करबला जे मैदान ते शहादत नसीब थी। सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रुफ़का उन्हनि के शहादत नसीब थी। इब्ने ज़याद ऐं उन जो लश्कर ये नारा हणे पियो असां सैयदना हुसैन का जंग खटी वियासीं ऐं उन्हनि जे लाशन जे मथां घोड़ा डोड़ाया विया। पर तारीख गवाह है त इब्ने ज़याद ऐं यजीद उहे जीअं करबला में नाकाम थिया, सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जा साथी उहे कामयाब थिया। अहिड़ी तरह मुंहिंजा दोस्तों, अॼु तव्हां असां जे माहौल में ही उलमाए किराम मेहनत करे रहिया आहिनि, जिदोजहद करे रहिया आहिनि। ही उलमाए किराम इहे कामयाब आहिनि, नाकाम उहे माण्हू आहिनि जंहिं हुकूमत ऐं उन जे वुज़रा खां नौकरियूं वठी करे ऐं उन खां ॿी अहिड़ा मुआवज़ा वठी करे आलमनि जो साथ ॾिनो, नाकाम उहे आहिनि। त जेका मां आयत तव्हां जे आॾो तिलावत कई, इन में अल्लाह ताला फरमायो वला तरकनु इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार। तव्हां अहिड़नि माण्हुनि जे तरफ़ न वेंजो, तव्हां अहिड़नि माण्हुनि जे तरफ़ मुतवजो न कयो जंहिं ज़ुल्म कयो, वरना फतमस्सकुमुन नार, तव्हां खे जहन्नम मिलंदो, तव्हां खे जहन्नम उहो मिलंदो। तव्हां कंहिंजो साथ ॾियो। ॿी जाइ ते अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह खां डिजो, वकूनु मा सादिकीन, ऐं सचन जो साथ ॾियो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त तव्हां ज़ालिमनि जे वेझो न वेंदो, वरना तव्हां जे लाइ जहन्नम आहे। ऐं ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो तव्हां सचन जो साथ ॾींदो ऐं सचन सां गॾु तव्हां उथंदो। मां तव्हां खां पुछां थो, सचा कहिड़ा आहिनि? सचार कहिड़ा आहिनि? अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो अल्लाह ताला का वधीक कोई सच्चो नहीं, अल्लाह जे रसूल का वधीक सच्चो कोई कोने। अल्लाह ताला सच्चो, अल्लाह जो रसूल सच्चो, अल्लाह जा सहाबी सच्चा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, नबी आलमन जा वारिस आहिनि। जीअं अल्लाह सचो, रसूल सचो, रसूल जा सहाबी सच्चा, अहिड़ी तरह मुंहिंजा दोस्त आलम सच्चा। लिहाज़ा कुरान मजीद जी तालीमात तव्हां असां खे इहो हुकुम करे थी त आलमन जो साथ ॾियो। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत जे ॾींहुं अल मरउ मा मन अहब, क़यामत जे ॾींहुं हर माण्हू उन तां संदो जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी। जेकॾहिं तव्हां असां जी मोहब्बत कंहिं ज़ालिम सां हूंदी, फासिक ऐं फासिक सां हूंदी, जेकॾहिं तव्हां असां जी कंहिं सां बि मोहब्बत हूंदी, अंग्रेज सां मोहब्बत हूंदी, क़यामत जे ॾींहुं तव्हां उन जो असर थींदो। जेकॾहिं तव्हां असां जो तालुक आलमनि सां हूंदो, दीनदारनि सां हूंदो, त तव्हां असां जो
क़यामत वारे मैदान महशर के अंदर तवां असां आलम सां गॾु आहियूं हूंदासे, लिहाज़ा तवां असांखे फ़ैसिलो करणो आहे त क़यामत जे ॾींहुं तवां असां इन्हनि दीनदारनि सां गॾु थियणु चाहियूं था, आलमनि सां गॾु थियणु चाहियूं था, सहाबिन ताबिन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले जा थियणु चाहियूं था, या अंग्रेज़ जे एजेंटनि ऐं इन्हनि ज़ालिमनि सां तवां असां क़यामत जे ॾींहुं उथणु चाहियूं था। इहो फ़ैसिलो तवां असांखे करणो आहे, तवां असांजी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला ॿ रस्ता ॿुधाया, ही दीन जो रस्तो आहे, ही इस्लाम जो रस्तो आहे, इहो रस्तो जन्नत ते वेंदो ऐं ॿियो रस्तो जहन्नम जो रस्तो आहे। पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां दीन इस्लाम वारे रस्ते ते हलो, जन्नत वारे रस्ते ते हलो, या तव्हां ज़ालिमनि जो साथ ॾेई करे जहन्नम वारे रस्ते ते वञो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। लिहाज़ा अॼु ही कॉन्फ्रेंस जंहिंजो मौज़ू आहे दावत जमियत उलमाए इस्लाम, इहो ई मक़सद आहे त जीअं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह ताला ऐं उन्हनि जे पैरोकारनि अंग्रेज मां मुल्क में हिन कढियो, अहिड़ी तरह तव्हां असां बि हिन मुल्क जे अंदरि हिननि आलमनि जो साथ ॾेई करे अंग्रेज जे फरमा बरदारनि खे हिन मुल्क मां कढूं। दुआ आहे त मूं जेको चयो अल्लाह ताला क़बूल व मंज़ूर फरमाए। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।